الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واستشهدوا شهيدين من رجالكم فإن لم يكونا رجلين فرجل وامرأتان ممن ترضون من الشهداء أن تضل إحداهما فتذكر إحداهما الأخرى ولا يأبى الشهداء إذا ما دعوا ولا تسأموا أن تكتبوه صغيرا أو كبيرا إلى أجله ذلكم أقسط عند الله وأقوم للشهادة وأدنى ألا ترتابوا إلا أن تكون تجارة حاضرة تديرونها بينكم فليس عليكم جناح ألا تكتبوها صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयत जे हिस्से में चूंकि तव्हांखे यादि हूंदो त क़ुर पाक जी वॾे में वॾी आयत हीअ आहे, सूरत बक़रा जी आयत नंबर 282। उनजो हिकिड़ो हिसो बयानु थियो, ॿियो हिसो अॼु तिलावत कयो वियो आहे, टियों हिसो वरी अञा रहियो, उहो बाद में बयानु थींदो। पहिरें हिसे में अल्लाह तबारक व ताला ईमान वारनि सां मुखातब थींदे फरमायो, ए ईमान वारो, जॾहिं बि तव्हां को ॾेती लेतीअ जो मामिलो कयो, कर्ज़ो ओधर जो कोई भी मामलो कयो त उनखे ज़रूरु लिखंदा कयो। पोइ 10 ॻाल्हियूं बयानु कयूं वियूं उन में। हिकु त ओधर जाइज़, ॿियो लिखंदा कयो, टियों वक़्तु मुक़ररु कंदा कयो ऐं लिखण वारो अदल इंसाफ़ सां कमु वठे, कंहिं बि क़िस्म जी उन में लिख छुप या चालाकी न करे, छो त अल्लाह तबारक व ताला उनखे लिखत जो इल्मु ॾिनो आहे ऐं वरी जेकॾहिं उहो पंहिंजे लिखत जो मुआवज़ो वठे त वठी सघे थो। ऐं ॿिए नंबर में वरी जेको लिखत करणु नथो ॼाणे त उहो कंहिं ॿिए माण्हूअ खे विच में आणे। ऐं ॿियो मसइलो त ॾेती लेती करण वारा ॿई सादा आहिनि या ॿिन्हिनि मां को हिकिड़ो चरियो आहे, ॿोड़ो आहे, माज़ूर आहे, ॿोड़ो आहे, ॿार आहे या साम्हूं मौजूदु कोन्हे, उन सां मामिलो ॾेती लेतीअ जो कजे थो त पोइ उनजो को न को वकील हुजे, उनजो को वारिस हुजे, उहो अची करे साम्हूं अचे, उनजे रूबरू उहा लिखत कजे। त पोइ अॼोके आयत जे अॼोके हिसे जे अंदरि अल्लाह तबारक व ताला फरमायो त इहो लिखत वारो कमु जॾहिं कयो त वस्तशहिदू शहीदैन मिन रिजालिकुम, 2 शाहिद बि बणायो। 2 शाहिद, शाहिदनि खां सवाइ जेको तव्हांजो मामिलो हूंदो उहो कमज़ोर हूंदो। असुल मामिलो शाहिद बणाइणो आहे। लिखत त यादगिरी तौर ते हूंदी आहे। बाज़ औक़ात कॾहिं कॾहिं का ॻाल्हि लिखी छॾिबी आहे ऐं होॾां ज़हन मां वरी विसरी वेंदी आहे, पर जॾहिं उहे लिखत जा 2 अखर पढ़िबा आहिनि त यादि अची वेंदी आहे, हा इहो फलाणो मामिलो आहे, इहो हीअं थियो। पोइ सॼो पढ़िबो बि न आहे, 2 लफ़्ज़ कुझु पढ़ण सां ई मामिलो सॼो यादि पइजी वेंदो आहे। असुल जेको हुकुम हिन लफ़्ज़नि में आहे त शाहिद हुजे, शाहिदनि सां मुआमिलो कामिल ऐं मुकमल थींदो आहे। अॻिते अल्लाह तबारक व ताला बि अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ बयानु फरमाया आहिनि त शाहिद बणायो, पर 2 सवाल पैदा थियो त साईं असां जंहिं वक़्तु इहो ॾेती लेतीअ जो मामिलो ओधर जो या कर्ज़ जो कयूं था, उन वक़्तु 2 माण्हू कोन्हनि, 2 मर्द कोन्हनि। अल्लाह तबारक व ताला फरमायो पोइ भला हीअं हुजे, फ़इन लम यकुना रजुलैन, जेकॾहिं 2 मर्द न हुजनि त पोइ फरजुलुन व इम्रअतान, हिकिड़ो मर्द हुजे ॿियो
पोइ ॿिए मर्द जे जॻह ते वरी 2 औरतूं हुजनि, शरई हुकुम 2 औरतूं हिकिड़े मर्द जे जॻह ते। सवाल पैदा थियो, साईं पोइ मर्द हुजनि त 2, जे हिकिड़ो आहे त पोइ ॿिए मर्द जे जॻह ते वरी औरतूं बचो, हिकिड़ी हुजे काफ़ी आहे। उनजो जवाबु अल्लाह तबारक व तआला ख़ुदि क़ुर पाक जे अल्फाज़नि में फरमायो आहे, अन तज़िल्ल इहदाहुमा फतुज़क्किर इहदाहुमा अल-उख़रा। औरत ज़हनी तौर ते मर्द जे भेट में कमज़ोर हूंदी आहे, यादाश्त जे एतबार सां बि, तमामु तर मामलात में बि। के त वरी मर्दनि खां बि तेज़ आहिनि, के त वरी कॾहिं मर्द बि औरतुनि खां कमज़ोर आहिनि। बहरहाल अल्लाह तबारक व तआला फरमायो त 2 इन जे करे त औरतूं चयूं त हिकिड़ीअ खां जेकॾहिं विसरी वञे त ॿी हुनखे यादि ॾियारींदी, अॼु तोखां विसरी वियो आहे, फलाणो कमु जो हो फलाणे जॻह ते फलाणे वक़्तु, हा पोइ यादि पइजी वेंदो। हाणे अल्लाह तबारक व तआला हिकिड़े मर्द जे जॻह ते 2 औरतुनि खे रखियो। उमूमी एतबार सां औरत जे शाहिदीअ जी ज़रूरत कान्हे, पर अल्लाह तबारक व तआला औरत जे एहतराम खे बरक़रार रखंदे, छो त उमूमी तौर ते क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो, अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, मर्द औरतुनि जे भेट में हुक्मरान लेखिया वेंदा आहिनि। घर में मर्द हाकिम आहे, औरतूं भले 10 हुजनि घर में, पर सभु माताहत मर्द हाकिम आहे। पर कॾहिं कॾहिं हीअं हूंदो आहे त घर जे अंदरि का औरत हिकिड़ी अहिड़ी सियाणी हूंदी आहे जेका सॼे घर खे संभालींदी आहे, सॼे घर जे मर्दनि खे मुंहुं ॾींदी आहे, सॼे वेड़े खे मुंहुं ॾींदी आहे। त पोइ हाणे इन वेड़े इन ख़ानदान में जेकॾहिं को मामिलो थिए थो ऐं उहो मामिलो क़ुर पाक जे ॿुधायल उसूल मुताबिक़ मर्दनि में थियणो आहे, शायद बि मर्द हुजनि, ॾेती लेती करण वारा बि मर्द हुजनि, त पोइ उते जेकॾहिं मर्द कमज़ोर लेखिया वञनि ऐं औरत हिकिड़ी ज़हीन चालाक होशियार ताक़तवर अकुली तौर ते मज़बूत लेखी वञे, त अल्लाह तबारक व तआला हिते गुंजाइश हिन औरत जी कढी वरिती त जेकॾहिं ॿियो मर्द तव्हांखे अहिड़ो चालाक न मिले होशियार, त पोइ हुन जे जॻह ते वरी भला 2 औरतूं खणो। पोइ 2 वरी गुंजाइश वरी 2 जी रखी वई, हिकिड़ी बि न, हिकिड़ी जेकॾहिं हूंदी भले ताक़तवर हुजे उन सां ॿी मिलायो, छो त कॾहिं बि कंहिं हिकिड़ीअ खां ॻाल्हि विसरे त ॿी हुनखे यादि ॾियाराए वठंदी, ॿी हुनजो सहारो बणजंदी, त ॿई हिकु मर्द जे जॻह ते कामिल थी पवंदियूं। इहा अल्लाह तबारक व तआला जी हिकमत आहे, ज़ाहिरी तौर ते जेका असां सम्झूं था। ज़ाती तौर ते इन लफ़्ज़ जे चवण सां राज़ कहिड़ो आहे अल्लाह ताला ॼाणे थो, छो त क़ुर पाक जे हर मसइले खे बयानु करण में, दुनिया जे हर मामले खे निमटाइण में अल्लाह तबारक व तआला ख़ुदि मुख़्तार ज़ात आहे, ख़ालिक ऐं मालिक आहे, हुनजी मर्ज़ी आहे, कोई एतिराज़ नथो करे सघे, कोई कुझु ई नथो सघे। हा, सम्झण जे लाइ सुवाल ज़रूरु कबो आहे। अल्लाह ताला ख़ुदि क़ुर पाक में फरमायो आहे, फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून, जेकॾहिं तव्हांखे ॼाण न आहे, का ॻाल्हि नथी सम्झ में अचे, त जेके अहल इल्म आहिनि उन्हनि खां ज़रूरु पुछो। त पोइ अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि सवाल हिन बुनियाद ते त या इलाहुल आलमीन, इन मसइले खे असां सम्झी न सघियासीं, थोरी वज़ाहत फरमायो। जीअं पैगंबरनि सगोरनि बि सवाल कया आहिनि, गुज़िरियल आयतुनि में गुज़रियो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम खे पको यकीन हो त अल्लाह तबारक व तआला बास बादल मौत कंदो, माना मौत खां पोइ ॿीहर उथारींदो क़यामत जॾहिं, यकीन हुअसि, पको एतिक़ाद हुअसि, पैगंबर हो। पर पोइ बि अल्लाह तबारक व तआला खे चयईं, अरिनी कैफ़ तुहियल मौता, रब साईं कीअं तूं मुर्दनि खे उथारींदे, मूंखे ॾेखार त। सवाल पैदा थियो त यकीन कोन्हे साईं, हा यकीन अथमि। पोइ छो थो सवाल करी? जवाब ॾिनई, साईं दिलि जे इत्मीनान ख़ातिर, दिलि मुतमइन थी पवंदी, बाक़ी यकीन साॻियो ई आहे, पको आहे, मुकमल आहे, कामिल आहे। तूं जेकॾहिं मूंखे न करे ॾेखारींदी त मुंहिंजे एतिक़ाद में का कमी न ईंदी, दिलि जे इत्मीनान ख़ातिर थो चवां। वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी, दिलि खे मुतमइन करण जे लाइ, त सम्झण जे लाइ, दिलि जे इत्मीनान जे लाइ सवाल कबो आहे। हक़ीक़ी राज़ छा आहे, उहो अल्लाह तबारक व तआला पाण ॼाणे। अल्लाह तबारक व तआला जा राज़
अल्लाह तबारक व तआला जूं बयान कयल हिकमतूं इंसान खे सम्झ में बि अचनि इहो ज़रूरी कोन्हे। जिथे चाहींदो आहे युतिल हिकमत मन यशा, बयान करे छॾियो अथईं क़ुर पाक में। असां जंहिंखे चाहींदा आहियूं उनखे थोरो हिकमत जो इल्मु ॾींदा आहियूं। वमन युतिल हिकमत फ़क़द ऊतिय ख़ैरन कसीरा, जंहिंखे न असां थोरो हिकमत जो इल्मु ॾिनोसीं घणो कुझु ॼण त हुनखे मिली वियो। हिकमत उहा क़ीमती शइ आहे। पोइ हिते अल्लाह तबारक व तआला फरमायो जॾहिं लेन देन जो मामिलो कयो, ॾेती लेती कयो, ॿ शाहिद रखो। जे ॿ न मिलनि मर्द, हिकिड़ो मिले थो त पोइ ॿिए मर्द जे जॻह ते ॿ औरतूं रखो। साईं ॿ छो, हिकिड़ी छो न? फरमायो वियो त ॿिनि मां हिकिड़ीअ खां जेकर विसरी वञे त ॿी हुनखे यादि ॾियाराईंदी। हाणे इहे ॿई हिकु मर्द जे जॻह ते। वलाया बशो अदा इज़ा मा दुऊ, सवाल पैदा थियो त या इलाहुल आलमीन, शायद त असां मुक़ररु कयूं अॼोको निज़ाम अहिड़ो आहे जो शायद वॾो ज़लील थो थिए, वॾो ज़लील थो थिए। जेको शाहिदी ॾींदो कंहिं बि मामले जी, थाणे ते आयो त रोज़ थाणेदार हुनखे घुराए 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 जुती घसाए छॾींदुसि। दावा करण वारो हक़दार ऐं जंहिं जे मथां हक़ साबित थिए थो उहे छुटा शायद पिया पंध कंदा, पिया ज़लील थींदा। पोइ जेकॾहिं हुजे इज़त वारो माण्हू त घड़ीअ घड़ीअ हुनखे थाणे ऐं कोर्ट में शाहिदी तौर ते घुराए घुराए हुनजी इज़त मिटीअ में मिलाए छॾींदा, जीअं ॿीहर उहो शाहिदी ॾे ई न। या को जेकॾहिं मसरूफ़ माण्हू हुजे, कंहिं तालीम वारो, को कारोबार वारो, को धंधे वारो, त हुनजो धंधो ऐं कारोबार मुतासिर थी वञे, रोज़ पियो हाज़िरियूं ऐं शाहिदियूं ॾियण जे लाइ वरितो पंध कंदो वठे। सवाल पैदा थियो त या इलाहुल आलमीन, शाहिदी त अव्हांजो हुकुम हक़नी ते आहे, पर अॼुकल्ह शाहिद बणजण त वॾो ज़लालत ॼण त ॻिचीअ में खणणो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वला यअब शुहदा इज़ा मा दुऊ, शाहिदी इंसाफ़ ऐं सचाईअ सां ॾियो। इहो हिन जे करे आहे त तव्हांखे हिकु त ख़दशनि खां आज़ादी मिलंदी, शक शुबो न थींदो। ॿियो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात वटि शाहिदी वारो मामिलो कामिल मुकम्मल लिखिबो आहे। टियों, शाहिदी ॾियण सां जेको मसइलो हूंदो आहे उहो पको थींदो आहे, हुजत ताम थी पवंदी आहे। शाहिदी ॾियण सां मसइलो चङी तरह साबित थी पवंदो आहे, शक शुबे खां माण्हू बचंदो आहे। बाक़ी सवाल रहियो इहो त शाहिदी ॾियण वारो माण्हू अॼोके दौर में, अॼोके निज़ाम में ज़लील पियो थिए, इहो हथ रादो कयो वियो आहे त जीअं को हक़ सच जी शाहिदी ॾे ई न। ज़ाहिर आहे चङनि भलनि उहिदेदारनि जे मातहत जेके माण्हू ॾोह कंदा ऐं पोइ उन ॾोहारीअ जे मथां कोई माण्हू शाहिदी ॾींदो त ॾोह साबित थी पवंदो न। ॾोह साबित थी पवंदो। ॾोहारीअ खे जॾहिं पूरो बदिलो ॾिबो त उहो उन वक़्तु वात पटे खणी दाह कंदो त मां ॾोह पंहिंजे मर्ज़ीअ ते न कयो आहे, मूंखे फलाणे ऑफिसर, फलाणे माण्हूअ, फलाणे मोतबर माण्हूअ मूंखे हिन कम ते मजबूर कयो आहे। त पोइ हाणे वरी रुसवाई साॻियो ई मथे जी थी पई। इहे मथियां माण्हू इन मामले खे इते ई रोलड़े जो शिकार बनाइण जे लाइ हिकिड़ी तदबीर अख़्तियार कंदा आहिनि। थाणे वारे जे ज़रिए, कोर्ट वारे जे ज़रिए इन शाहिदी ॾियण वारे माण्हूअ खे, शाहिद खे ज़लील कंदा आहिनि। जीअं को इज़त वारो माण्हू हिकिड़ो भेरो कंहिं कम में शाहिदी तौर ते हाज़िर थिए, ज़िंदगी भर सिखी वञे, वरी शाहिदी न ॾे, अहिड़ो हुनखे ज़लील कंदा। हाणे शाहिदी न ॾींदो त हुजत ताम ई कोन थींदी, दावा सबूतनि सां पकी कोन थींदी। पकी न थींदी त ॾोहारी ते ॾोह साबित कोन थींदो। ॾोहारीअ ते ॾोह साबित न थींदो त हुनखे कुझु 5-6 हाज़िरनि खां पोइ अदालत हुनखे बरी करे छॾींदी। इहो हिकिड़ो पंहिंजे ॾोहारीअ माण्हूअ खे बचाइण जो तरीक़ो आहे। इन जे करे दुनिया में अदालती निज़ाम बिल्कुलु मफ़लूज थी चुको आहे, लंगड़ो टुंडो मंडो थी चुको आहे। अदालत जो निज़ाम तॾहिं ख़तम थी चुको आहे। अल्लाह तबारक व तआला ॾिसो फरमायो वला यअब शुहदा इज़ा मा दुऊ, शाहिदी जॾहिं थी पवे कंहिं ॻाल्हि ते पकी, क़बूल करण में देरि न कयो।
शाहिद खे घुरायो वञे त हिन मामले ते तूं शाहिदी ॾे मौजूदु हुई उन वक़्तु, त उहो शाहिदी ॾियण खां लाराए बि न, शाहिदी ॾेई वठे तां त मामिलो हुज्जत ताम थी वञे। हुज्जत ताम थिए त फ़ैसिले सादिर करण में जज खे काज़ीअ खे देरि न लॻे। इन नतीजे सां शाहिदी सची ॾियण सां, मामिलो ताम थियण सां कोर्ट में केतिरा ई साल केस रहंदा न, उकलजंदा वेंदा, जान छुटंदी वेंदी, कोर्टूं आज़ादु हूंदियूं, मसइलनि जो हल थींदो वेंदो। पर इन्हनि मामलनि खे उकलाइण खां बचाइण जे लाइ ॾोहारीअ जे मथां ॾोह साबित न थिए, इन ॻाल्हि खे चंबड़ी करे ही तदबीरूं अख़्तियार कयूं त शाहिद खे रोलियो, शाहिद जे सबूतनि खे मिटायो, दावा करण वारे माण्हूअ जे सबूतनि खे मिटायो। इहो सॼो निज़ाम एॾो मफ़लूज कयो वियो आहे जो हज़ारों केस अदालत में पिया आहिनि। अब जान छॾायो हिननि मां, हिन जा शाहिद कोन्हनि, हिन जा वकील कोन्हनि, हिन जा काग़ज़ात कोन्हनि, हिन जा प्रूफ मुकम्मल कोन्हे। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुख़्तसिर थोरा लफ़्ज़ चवंदे ॿ शाहिद मुक़रर कयो, ॿ नथा लभनि, हिकिड़ो मर्द आहे त ॿ औरतूं रखो, छो त ॿिनि मां हिकिड़ी खां विसरंदो त ॿी यादि ॾियाराईंदी। पर यादि रखो शाहिद खे जॾहिं शाहिदी जे लाइ घुरायो वञे त उहो लाराए न, शाहिदी पंहिंजी पूरी करे। वला तस्अमू अन तक्तुबू सग़ीरन औ कबीरन, मामिलो नंढो हुजेव या वॾो, लिखत में देरि न कंदा कयो, सुस्ती न कंदा कयो। तव्हां खां विसरी वियो, अॻिलो माण्हू मञींदो वई कोन, मूंखे किथे न आई बाबा, या वरी तोखां ई जेकॾहिं विसरी वियो त अॻिलो न ॾींदई, जे अॻिले खां विसरी वियो त तूं बि हुनजे मथां ॿीण करे हणंदे, पोइ उहो फासंदो। तंहिंजे करे नंढो हुजे या वॾो मामिलो, कोई बि ॾेती लेतीअ जो लिखत कंदा कयो, वक़्तु बि मुक़ररु कंदा कयो। ज़ालिकुम अक़सतु इंदल्लाह, अल्लाह तबारक व तआला वटि इहो मामिलो पूरो जो पूरो कामिल आहे शाहिदी ॾियण सां। वाक़अ में शहादत, शाहिदीअ सां इहो मामिलो मज़बूत भी थींदो आहे। व अदना अल्लाह तरताबु इल्ला अन तकून तिजारतन, अल्लाह ताला फरमायो शाहिदी ॾियण सां तव्हां शक शुबे खां बि बची पवंदा आहियो। हाणे हिते जेको माण्हू शाहिदी ॾे, ज़रा उहो अदल सां इंसाफ़ सां शाहिदी ॾे, जेतिरो मामिलो ॾिसे, जेतिरे जी मालूमात हुजेसि ओतिरी शाहिदी ॾे, वधीक बि न, खोटाए बि न। जेकॾहिं वधीक लफ़्ज़नि में शाहिदी ॾींदो त मामिलो हिक जो ॿिए पासे हलियो वेंदो, जेकॾहिं खोटाए ॾींदो त उहो मामिलो साबित थींदो ई कोन, जंहिंजे लाइ हिनखे अदालत में आंदो वियो आहे त शाहिदी ॾे। लिहाज़ा ॾिसो, शाहिद बि सभ खां पहिरियां अञा फ़िक़ह जे किताबनि इन लफ़्ज़ ते तशरीह कंदे हदीस पाक जे अंदरि बि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शाहिद तव्हां पंहिंजे मामले ते जेके मुक़ररु कयो, इहे जहिड़ा तेड़ा बि न कजो, जहिड़ा तेड़ा शाहिद न कजो जेके सदाईं 5 रुपयनि ते जिथे किथे मौजूदु न, मां ॾींदुमि साहेड़ी, मां शाहिदी ॾींदुमि, 2 रुपया वठण वारा न, सोचे सम्झी जेको इंसाफ़ परस्त माण्हू हुजे, सचो हुजे, कूड़ ठगीअ धोखे जो कमु कंदड़ न हुजे, शराफ़त वारो मामिलो ज़िंदगी में गुज़ारींदड़ हुजे, हर मामले में इज़त ऐं एतिराम शराफ़त सां सच सां गुज़ारींदो हुजे, माण्हू अहिड़ो खणो, पको हुजे, इंसाफ़ परस्त हुजे, सचो हुजे, पंहिंजे पर में अदालत सां वाबस्ते माण्हू हुजे, इंसाफ़ परस्त हुजे, शाहिदी जे लाइ खणो ई अहिड़ो माण्हू। हाणे अहिड़ो माण्हू लभंदो बि ज़ाहिर आहे जॾहिं ॻोल्हण सां, अहिड़े माण्हू खे ॻोल्हबो त शाहिदी ॾींदो कोन, बाबा मूंखे ज़लील थियणो आहे छा। अल्लाह तबारक व तआला फरमायो त उन माण्हूअ खे बि तलक़ीन कंदे त तुंहिंजी जॾहिं ज़रूरत पवे थी असांजे दुनिया जे मुआशरे खे, दुनिया जे निज़ाम खे निमटाइण जे लाइ, तुंहिंजे सची शाहिदीअ जी ज़रूरत पवे थी, कोर्ट इस्लामी, हुकूमत इस्लामी इंतज़ार में आहे, सचो माण्हू कोई शाहिदी ॾे, 2 माण्हू सचा खणी अचो, शाहिदी ॾियनि, मसइलो हल आहे। जॾहिं कोर्ट इंतज़ार में आहे, हुकूमत इस्लामी आहे, काज़ी गुज़ात इस्लामी हुकूमत जो आहे, मामिलो निमटाइण जे लाइ वेठी आहे, तोखे शाहिदीअ जे लाइ सॼी मालूमात आहे, हाणे तूं शाहिदी न ॾींदे त इहा कोर्ट रुझी वेंदी, सीड़जी वेंदी, वरी ॿियो केस ईंदुसि, उहो अॻु ई पियो आहे, वरी ॿिए में रुझंदी, इहो केस रुझंदो वेंदो, सीड़जंदो वेंदो, ईअं ढेर थी वेंदा केसनि जा, तूं शाहिदी ॾेई वठि त मामिलो जान छुटंदी वञे। त ॾिसो, शाहिद खे बि ख़ुदि इस्लाम तलक़ीन कई आहे, लिखण वारे खे बि तलक़ीन कई आहे त अदालत इंसाफ़ सां लिखजां, शाहिद खे बि तलक़ीन कई वई त इंसाफ़ सां शाहिदी ॾिजां,
ऐं जेके शाहिद बणाइण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे बि तलक़ीन कई वई त कूड़ा पैसनि ते ख़रीदजल लालची माण्हू शाहिदीअ में न खणिजो, सचा खणिजो। हाणे जेकॾहिं न इहे समूरा शराइत मुकमल हूंदा इन केस खे निमटाइण में देरि लॻंदी। अल्लाह तबारक व तआला फरमायो ज़ालिकुम अक़सतु इंदल्लाह, अल्लाह तबारक व तआला वटि इहो मामिलो सफ़ा बराबरि आसान सवलो आहे। वाक़ो मिल शहादत, मसइले खे कामिल ऐं मुकमल करण में देरि बि कान थींदी ऐं तव्हांखे शक शुबो बि कोन थींदो। इहे मसइला ॿुधाया विया अॼोके हिन तिलावत थियल आयत जे विच हिसे में। ख़ुलासे तौर ते 7 मसइला बयान थिया हिन आयत जे अंदरि 4 लाइनुनि जे अंदरि। पहिरें नंबर ते मसइलो हीउ, जॾहिं बि को मामिलो कयो त 2 शाहिद मुक़ररु कयो। हिकु ॿियो मसइलो 2 शाहिद न लभनि, हिकिड़ो लभे थो त ॿिए मर्द जी जॻह ते 2 औरतूं खणो। 2 टे नंबर ते ही त शाहिद खे जॾहिं अदालत में शाहिदीअ जे लाइ सॾियो वञे त इनकार न करे। 3 चौथे नंबर ते ही त लिखण में सुस्ती न कयो, जंहिं महिल मामिलो थिए फौरन लिखो। बाज़ औक़ात हीअं बि थींदो आहे कापी बि अॻियां हूंदी आहे, दुकान तां खंडो वठण वारो माण्हू बि मौजूदु हूंदो आहे। हाणे सौदो कोई बि काई बि शइ मामूली हूंदी आहे पर कलम बि हथ मां आहे, वरी ॿियो ग्राहक अची वियो त चइबो आहे त लिखां थो ख़ैर आहे थोरो आहे लिखां थो, पोइ ॻाल्हि विसरी वेंदी आहे, भले 5 रुपयनि जी हुजे। या माण्हू विसरी वेंदो आहे या उहो सौदो विसरी वेंदो आहे, कापी बंदि थी वई, मसइलो वियो। अल्लाह तबारक व तआला फरमायो चौथो नंबर मसइलो बयानु कंदे त मामिलो थोरो हुजे या घणो लिखत में देरि न कंदा कयो, सुस्ती न कंदा कयो। 5 नंबर ते फरमायो वियो लिखत में इंसाफ़ खां कमु वठंदा कयो। कलम तव्हांजो नुक़्तो बि हिकिड़ो अॻिते पोइते करे वियो न, अॻिले माण्हूअ जे मथां हक़ु साबित थींदो, हक़ु पोयां विड़ी वठंदा हुन खां। मिसाल तौर ते जीअं हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त कोई माण्हू लिखे थो त ही शख़्स ॾेती लेतीअ में सदाई मूंसां वफ़ादार रहियो आहे या वाइदे जो पाबंद रहियो आहे। फा जे नुक़्ते खे मटायो, ॿियो बि नुक़्तो ॾेई छॾियोसि। वफ़ादार लफ़्ज़ थी वियो वक़ादार। हाणे माना कोई कढी सघंदो हिनजी, मसइलो ई रही वियो। हे वक़्त जो पाबंद रहियो आहे। पग जा 3 नुक़्ता आहिनि, हिकिड़ो नुक़्तो रुगो वधायोसि, 4 लफ़्ज़ ई कोन पढ़बो। या 3 नुक़्तनि मां हिकिड़ो हटायो रुगो, या थी पिया या लिखिजी वई त बि लफ़्ज़ कोन पढ़बो। हिकिड़े नुक़्ते वधण खटण जे करे बि मसइलो उबतो बि थी सघे थो, हिक जी ॿीण टीण बि करे सघे थो। अल्लाह तबारक व तआला फरमायो जॾहिं बि तव्हां लिखो त लिखत में इंसाफ़ खां कमु वठो, भुल चुक न कयो। उन मालिक जे रूबरू लिखो, जेका ॻाल्हि हुजे हुनजे साम्हूं लिखो। ईअं न त हू पोइ बासे वई न त मां एतिरी शइ कोन वरिती या इहो रेट या इहो पैसो एतिरो तादाद कोन हो, पोइ वधीक लिखियो आहे। मौजूदु फौरन लिखो। 6 नंबर ते मसइलो इहो बयानु कयो वियो त शहादत जे मामले खे बि अदालत इंसाफ़ सां हल कयो। शाहिदी ॾियण वारो जीअं हलियो अचे लाराए न, तीअं शाहिदी ॾियण में बि खोटवाद न करे। खोटवाद कंदो त ॾोह सॼो हिन जे मथां हूंदो। जेको फ़ैसिलो जहिड़ी बि तरह सां जंहिं नोयत सां हल थियो ॻिची हिन जी हूंदो। 7 नंबर ते मसइलो इहो बयानु कयो वियो त अल्लाह तबारक व तआला तव्हांजे इन्हनि समूरनि शराइतनि खे हिन जे करे लागू कयो आहे त तव्हां फसाद खां बचो, तव्हांजा अदालत में फ़ैसिला तूल न वठनि, रेग न वठनि, ज़लालत खां बचो, ड्रेग खां बचो, फौरन तव्हांजा मसइला हल थींदा वञनि तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ जे तरक़ीअ जे रफ़्तार खे आसानी सां हासिल करे वठो। वरन त तव्हांजी तरक़ीअ जी रफ़्तार, तव्हांजे सुकून इत्मीनान जी रफ़्तार ख़राब थी वेंदी, बीहजी वेंदी, रुकिजी वेंदी। तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ जे मामलात मां उलझी वेंदव, सुकून हासिल न करे सघंदव। अल्लाह तबारक व तआला इहे शराइत इन जे करे तव्हांजे मथां लागू कया आहिनि। पोइ वाक़ई असां क़ुर पाक जे ॾिनल तालीम खां उबतड़ हलिया आहियूं, तॾहिं त विख ते परेशान आहियूं। इन इहो ॿुधायल तरीक़े ऐं निज़ाम सां जेकॾहिं दुनिया जो क़ानून हले हा त बिल्कुलु फौरन बर वक़्तु इंसाफ़ बि मिले हा। ज़िंदगीअ जो हर क़दम
फूके ऐं छंडे छंडे माण्हू खणे हा त ॾाढो सुकून ऐं सुकून हुजे हा। पर अफ़सोस जो क़ुर पाक जे तालीम खां बेख़बर रहियासीं, दुनिया जो निज़ाम क़ुर पाक जे तालीम खां परे आहे, तॾहिं असां परेशान आहियूं। अल्लाह पाक तव्हां असांखे बक़ाया ज़िंदगीअ में अहिड़ो अदालती निज़ाम ऐं अहिड़ी ज़िंदगी पुरसुकून अता फ़रमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।